वलक़द कतबना फ़िज़्ज़बूर मिन बअदिज़्ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस्सालिहून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह असांखे रमज़ानुल मुबारक जो सईद घड़ियों अता फरमायूं। सदबार मुबारकबाद जा हक़दार आहिनि उहे मुसलमान जन रमज़ान जा रोज़ा रखिया, रमज़ान में तरावियूं पढ़ियूं, ईद करण ठहे थी जन पंहिंजे अल्लाह खे रमज़ान में राज़ी कयो आहे। अमलनि जो सबब करण जो इहो हूंदो आहे त जियां आख़िरत में अल्लाह जॾहिं सफ़र करण वेंदो आहे त उनखे नज़ारा भला लॻंदा आहिनि। के पहाड़ी इलाइक़े में वियो, सरसब्ज़े में वियो, के हसीन शहर में पहुतो, उहे नज़ारा ॾिसंदो, उनखे सुहिणो सम्झंदो, पर उनखे वरी वापसि मोटी पंहिंजे बचनि में अचिणो पवंदो आहे, मोटी पंहिंजे घर अचिणो पवंदो आहे, वापसि मोटी पंहिंजे तॾनि पंहिंजे कखनि में पहुचणो पवंदो आहे जेको हुनजो असुल घर आहे, जेको असुल हुनजो वतन आहे। इंसान जो असुल वतन आख़िरत आहे, छो त अल्लाह जियां आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो त उनजी जाइ अल्लाह जन्नत में ठाही हुई। किथे ठाही हुई? जन्नत में। पोइ आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो, अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के वापस मोकिलियो ज़मीन ते। हिते इंसान पंहिंजी सज़ा मुकम्मल करण जे लाइ आयो आहे, कैद खानो आहे। अद्दुनिया सिजनुन, नबी सही फरमायो दुनिया मोमिननि जे लाइ कैद खानो आहे, वो पंहिंजी सज़ा मुकम्मल करण जे लाइ आहे। कैद खाने सां प्यार त न कबो आहे, जेल जी सलाखुनि सां मोहब्बत न कबी आहे, जेल जी दीवारुनि सां प्यार त न कबो आहे। बिल्कुलु ईअं ई दुनिया जी नशो नुमा, दुनिया जो देख वेख, माल दौलत, अहल अयाल, इहे कैद खाने मिसल आहिनि। असुल इनाम उहे आहिनि जेके मोमिननि जे लाइ अल्लाह जन्नत में तयार करे छॾिया आहिनि। हिकिड़े ॾिहाड़े उते पहुचणो आहे, हिकिड़े ॾिहाड़े मां नबी तव्हांजी शिफ़ात करे तव्हांखे जन्नत में वठी वेंदुसि। परी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं इहा जन्नत कीअं मिलंदी, इहा जन्नत कीअं अता कई वेंदी, इहा जन्नत जूं नेमतूं, जन्नत जा सुन्नती उरिस्तुमूहा बिमा कुंतुम तअमलून। बेशक उहा जन्नत आहे जंहिंजा मालिक मूं अल्लाह तव्हांखे बणायो आहे, जेके तव्हां अमल सालिह करण वारा आहियो, उहो जेके भला अमल करण वारा आहियो, उहो जेको रमज़ान मल्हाइण वारा आहियो, अल्लाह खे यादि करण वारा आहियो, मदीने वारे साईं सां दिलि लाइण वारा आहियो, उहो जेको मुस्तफ़ा जे फरमान ते ॾींहुं राति अमल कयव। तव्हां बुख ते वक़्तु गुज़ारियो, तव्हां उन ते वक़्तु गुज़ारियो, तव्हां पंहिंजे ज़िंदगी खे बज़ाहिर मुश्किल में विधो। बुख काटण अजाई मामूली ॻाल्हि न आहे, पंहिंजी हलाल घरवारी खां पाण खे रोकण मामूली ॻाल्हि न आहे। ॾह ॾिहाड़ा मस्जिद में